साथियों साथियों अॼु आउं तव्हांजी इंपॉर्टेंट सवाल जे बारे में कुझु तव्हांखे ॿुधाईंदुमि त सवाल इहो आहे त छा ख़्यालनि जी स्पीड रोशनी जी स्पीड खां वधीक हूंदी आहे। जॾहिं पाण सोचींदा आहियूं ख़्यालनि में ई त सिज जे बारे में त यकदमि पंहिंजो ख़्यालु सिज जी शेप ते अची वञे। जॾहिं पाण कंहिं दूर दराज़ शयुनि जे बारे में सोचींदा आहियूं त ख़्यालु यकदमि उन पॉइंट ते अची वञे। पर जॾहिं असीं रोशनी जी रफ़्तार ॾिसूं था त रोशनी खे सिर्फ़ु जेको असांजे वेझो सितारो आहे सिज आहे उनखे ई ज़मीन ताईं पहुचण में 8 मिंट कुझु सेकंड था लॻनि। पोइ छा हिन जो मतिलबु इहो थियो त ख़्यालनि जी स्पीड वधीक आहे? दोस्तों इन जो जवाबु आहे न। हिन यूनिवर्स में सिर्फ़ु स्पीड ऑफ लाइट ई वधीक आहे। ॿी का बि हेसी ताईं का बि अहिड़ी का क्वांटिटी न आहे जंहिंजी स्पीड ऑफ लाइट खां उनजी मथे स्पीड हुजे। जेकॾहिं आउं ख़्यालनि जी स्पीड ऐं लाइट जी स्पीड खे आउं कंपेयर कंदुमि त नतीजो ईअं निकिरंदो त जेका लाइट जी स्पीड आहे उनजी स्पीड आहे 30 लख किलोमीटर पर सेकंड। पर जेकॾहिं तव्हां अकॉर्डिंग टू बायोलॉजिकल तव्हां जेकॾहिं न्यूरॉन्स जी स्पीड पढ़ी हूंदी त न्यूरॉन जी स्पीड जेकॾहिं एवरेज आउं न्यूरॉन जी स्पीड कढां त उहा हूंदी आहे 100 मीटर पर सेकंड। हाणे किथे 30 लख मीटर पर सेकंड, किथे 100 मीटर पर सेकंड। त इन ॻाल्हि मां यानी मेजरमेंट मां वाज़े इहा ख़बर थी पए त जेका ख़्यालनि जी स्पीड आहे उहा तमामु घटि आहे स्पीड ऑफ लाइट खां। चूंकि ख़्याल हिकिड़ी फिज़िकल शइ आहे ई कान्हे त उनखे साइंटिस्ट मेजर नथा करे सघनि। सो फिज़िकल क्वांटिटी आहे लाइट जी जेका पाण लाइट खे पाण मेजर करे सघूं था।